नूरो ऐं गोहर अगवा करे खणी विया आहिनि। तव्हांखे ॿुधी वञणु खपे, ॿुधी वञणु खपे। इते रखे न हाणे घेरा मचंदा, हाणे घेरा। जनाब सुठो इन्ही में तव्हां खे मारियो वञ। अरे तोखे मारो त पवंदो। कहर में तो तम भी नहीं। साईं सदाई करी मते सिंध सुकार वो 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 दोस्त तू दिलदार हो आलम सब आबाद करी हो ला कालो कालो यार ॾाढी बुख लगी आ। मानी अञा ताईं न आई। अदा मीर स्कूल मानी के रखनी। हाँ साईं, इहो परी वॾो ऑफिसर थींदो ऐं सारो राज ॾिसंदो। लो उन्ही के पंहिंजे रंग में छॾे ॾियो। कालो तूं ऐं वारे सां मानी खणी अचो। ठीक है अदा असां मानी खणी था अचूं। अच्छा कालो हलो। हाश को पुटो वोट जी घिटी में कलाम ना ले जो मता टे आवाज के कलाम हलायो वञो जल्दी मोटन जी कयो। चलो केड़ा कमीना जो घिटी में टेप साल है। हाँ ये तेजाब जा भाव हूंदा। अल्लाह ताला इन्हनि सां हिकु कहाणी कयूं। कालू तोखे शर्म नथो अचे घिटी में कलाम हलाईंदो पिया। अरे आचरू बकवास बंद कर। कालू बस
अरे निभागा कालो पानी बादल खा जाए मुखे भी खराई तो वो क्यों पर गिजी में कलाम ना ना छा के वारिस तोखे खबर आ ही कालू आशिक मजबूर आ बस आने बस खबर आ सब आशिको हटाने हलो घर अस्सलामुअलैकुम अदा वालेकुम अस्सलाम हीरे अचल में ॾाढी देर के आई अदा आज स्कूल जो पेपर है इंजे के देर थी वई भाई निभागा जो आया मानी खान घर दे तो सा न मिलिया छा ना अदा वे मुसा न मिलिया खबर ही नहीं निभागा ले केड़ा हले गया चलो तू मानी रख मां ते अचां दो अरे राबे तोखे रे खबर है कंदार गादी कूड़ गराई कोन ए अचर वालन कालू है वाल जी खलाए छरिया वन्यो बिरो कुआरी खनो कमदार नूरिया के मौत खयो आचा जो तेजाब जे बारन मता हथ खयो तई हथ इत्ते रखे न हरे ढेरा मचदा हरे ढेरा ठिक दे कालो ठिक दे अरे जवान के जवानी पात्र खाए वापस आ गई वही मुंह लटकाए वो जगह रखायो माहे के हाँ मान लो यहाँ तो मुझो भाग कालू समझे बना बनाए समझे अरे टक्के जे छोले का पात्र खादा गई इनका सुठो गई उन्हनि के मारे अचिया या पार लोयो अचिया बोला दावड़ा बस आने बस मुंह मते करे कराई क्यों दावड़ा हुकुम के दावड़ा तवा हुकुम क्यों उन्हनि जे हकनि ते कपे तवा जे कदम में सॾींदासीं ना नहीं सिर्फ हिन ग़लती जी माफ़ी खपे माफ़ी वठण जो वक़्तु ख़तम थियो कालू ख़तम थियो हाणे मां पाण हलंदुसि उन खां तव्हांजो ऐं वॾनि जो प्लान वठंदुसि प्लान अदा साईं तव्हां त वॾा आहियो उन्हनि खे सम्झाइण जे बदिले उन्हनि खे तव्हां जुलूम करियो ये पंहिंजा तरीन पाण वटि रख वॾे थियण जी कोशिशि न कर तुंहिंजो कमु आहे पढ़णु पढ़ाई ते ज़ोर ॾे अचो त पोइ हलूं अचो बाबा ये क्या ही शराफत था बोलो दिया तो शराफत आहे तॾहिं तो ज़िंदा आहीं वठोसि
होता रे जी कमदार सामर जे छोरन आचार के पूरो करे छडियो आहे ऐं मोर के जख्मी करे छडियो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कमदार मां चेबो तो कम वधी वियो जी भतार हाणे खून रे जी ॾाढी थींदी आहे पाण बि तबाह थींदा कमदार वञा गोर और वठी आ भतार उहे हैदराबाद वेंदा आहिनि इहा ख़बर पई आहे जी सुभाणे अचणा नी भतार हाणे इन मसले जो हल आहे छा आखिर बस कमदार घबराइण वाला भलाई कंदो वरी अचनि पोइ इंशाअल्लाह जेको आहे सोचूं था इन भतार हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे हाणे भई ॾिस हारी कमकार सही कंदा कल बल पूरो ॾींदा छा कंदा ई मां ॻाल्हि वार पोइ ॾिजे थी भतार मां हाणे ई थो बस पोइ सभु साण आहियूं भलाई कंदो असां त गौर जे भाउ खे मारियो आहे हाणे गौर वारा बि ख़ामोश थी न वेंदा मूंखे पंहिंजा भाउ बि मरणा न आहिनि ऐं मीर खे बि यूनिवर्सिटी मोकिलिणो पवंदो उन्हनि खे कालू या वारिस सुथरो हथ न ॾींदा हू लिखियलु पढ़ियलु आहे मीर हू सोचे थो सिर्फ़ु अमन हुजे हू उन्हनि जी चालुनि में फासी वेंदो मीर खे मोकिलिणो पवंदो बाक़ी कालू ऐं वारिस उन्हनि खे मुंहुं ॾेई सघनि था दादा परेशान न थियो असां तो असां गॾु आहियूं ऐं हिन वक़्तु माहौल ख़राबु थी चुको आहे मां तो चवां मीर खे यूनिवर्सिटी मोकिलियो हा कालो मां बि इहो ई थो सोचां मीर खे यूनिवर्सिटी मोकिलिणो ई पवंदो मां नथो चाहियां त असांजी दुश्मनी में मीर जी तालीम ख़राब न थी पए हा जा कोई मीर के अजी रहण कयो मीर ओए तूं तयारी कर हा दा अञा 2 ॾींहं पिया आहिनि सूमर ते मुंहिंजी तयारी आहे अॻु में वञण जी तकड़ छाजी मीर ये यूनिवर्सिटी बंदि आहे छा थी पियो जाम शहर में मुंहिंजो दोस्त आहे तना सिजाद मां हुन सां राब्तो कयां थो हू तो हुते राश वठी ॾींदो या हू पंहिंजो उतार में तोखे रहाईंदो तूं हितां वापसि वञ छो जो हिते माहौल गरम थी चुको आहे मां नथो चाहियां त तुंहिंजी तालीम ख़राबु थिए अदा मीर खे अॼु ई था मोकिलियूं हा दा पोइ मां तयारी कयां थो हा जल्दी तयारी कर अस्सलाम वालेकुम गुआर खान वालेकुम सलाम कमदार तोखे त ख़बर आहे कमदार काली कूड़ ॻाल्हाई कोन पूरा तव्हां जे लाइ ख़ुशी वारी ख़बर आहे खुशी जी खबर कहिड़ी खणी आई कमदार छा कालू ज़मीन ते आयो आहे न बचंदे कालू न बचंदे आलू हली आलू
खे ख़बर कमदार कादी कूड़ हणे ई कोन तव्हां वेहो ई पाण में मरो हेलो यार मां हलाई तो आने रात दोस्त जी दावत आहे पोए तू कम पूरो करे पोए अच जाई मत्ता मां हला पोया भगो अची ये भागो दाए ने भागा कालू ने कालू असांजे भाउ खे मारे त आज़ाद था घुमो हाणे असां तोखे जिंदा न छॾींदासीं गोर तोखे ख़बर न आहे मुंहिंजो नालो आहे कालू कालू उहो कारीगर आहे जंहिंखे दंगे तुंहिंजी ज़िंदगी खसे कालो अॼु ख़बर पवंदी केरु कारीगर आहे आऊं बदिल खरीद करे तरे मैंने घणी मस्ती कई आहे मुंहिंजे भाउ खे मारे हिन ॾाढी गलती कई आहे और कीअं पंधि पियो आई हीरो तव्हां में कम ठातो आहे कम इहो आहे मोरे सोचिए मोरे या लाल माण्हू पक्का त आहिनि आधा ता हुकुम कयो मेरा तो तेरा जो कार का भाऊ वाला खुरी तो बोल देन और आजमाए ॾिसजांइ ठीकु आहे पीरू इहो ई वक़्तु आहे आज़माइण जो कोई हमरा खे हथीको कयो तू यार ना गॾो जो खोल यार के गोर इहो तव्हां सुठो नथा कयो कालो कोई ॻाल्हि खे ॾिठो वेंदो केरु सुठो थो करे केरु सुठो नथो करे मोरे यार खे हथ छो कजाए हलंदी कर भले आए तेज़ाब तुंहिंजे भाउ कालूअ खे नूरो ऐं गोहर अगवा करे खणी विया आहिनि किथे ईअं न त ॾिसंदो रहिजी वञे हू तुंहिंजे भाउ खे पूरो करे छॾनि कमदार काजी अन्या कहर में एतिरो दम ई नाहे जो तेज़ाब जे भाउ खे मारनि तेज़ाब कमदार कादी कूड़ ॻाल्हाए कोन तूं वञ पहिरियों पंहिंजे भाइरनि जी हयाती बचा वञ कमदार पोइ तूं ॾिस ही तेज़ाब कीअं तो हुनखे दुफ़ करे दुफ़
वञ वञ पाने वेठो मां ॾिसां कीअं दुश्मनियूं थींदियूं आहिनि कीअं छो त कमदार कादी कूड़ ॻाल्हाए कोन बस कमदार बस मुझे सब खबर है इन मसले के पोइ ॾिसंदासीं इहो ॿुधाए बंदी जो कमु कीअं हले थो होतार कुर्मी कम में लगा पिया नी बाक़ी कलर जी ज़रूरत आ सोन के कलर मिलंदो त कम अॻिते हलंदो कमदार परेशान न थी मां आरती खे चई छॾियो आहे तोखे बिल्कुलु बाण पहुची वेंदो कमदार कादी मूंखे पनाह ॾे मुंहिंजे पोयां दुश्मन आहिनि कंदार काजे जेके पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजो खेर घुरे थो त इहो कालू मां जे हवाले कर कालू मां जे हवाले कर बस कर धमकी न कमदार काजी तव्हांजी भलाई इन ॻाल्हि में आहे त इन ॻाल्हि जे विच में न अचो न त वॾी खून रेज़ी थींदी केरु आहे जेको तैयब खणी वेंदा तैयब खान मां कुंवर असांजो दुश्मन तव्हांजी पनाह में आहे वास्ते गला गोर इन तैयब खान खे बुलंद आवाज़ पसंदि न आहे बाग में जेकर मां तव्हांजी ज़ुबान काकड़े खां कढी छॾियां कोर जेकर मां तव्हांजी ज़ुबान कढी छॾियां इहा पंहिंजी ज़ुबान पंहिंजे दंदनि जे अंदरि रख सा ज़िंदगी ॻाल्हाइण खां मारूम रहिजी वञे तैयब खान कुतो पंहिंजे थले ते शींहं सड़ींदो आहे शींहं तैयब खान असांखे तुंहिंजे ॾाढे ॻाल्हाइण ते ॾुख कोन थो थिए तैयब खान छो तूं इहो कुतो कहिड़े कम जो पंहिंजे दर ते बीह न भौंके तैयब खान बस निकिरी वञ मुंहिंजी औताद मां उनखां पहिरियां जो मां धिका ॾेई कढाई
तैयब खान तमाम वॾा आहियो असां जे करे तव्हां में उमेद समझी आया आहियूं ॻाल्हि कयो छा खणी आया आहियो तैयब खान असांजो दुश्मन तूं वटि आयो आहे इहो असांजे हवाले कर कमदार काज़ी वो केरु आहे दुश्मन घेरे वठी अच पर वॾा भोतार बस सवाल को बि न जेको चवां तो सो वञी कर और तुम्हारे खौफ को भी पकी मोड़ पनाह वठी आ न उनके तुम्हारे हवाले न कया मां ही तुम्हारे हवाले कीअं कंदुसि वञो अंदर हल शाबाश तैयब खान तव्हांखे असांजी दुश्मनी ॾाढी महांगी पवंदी बस गौर बस धमकी न तुम्हारी दुश्मनी केतिरी महांगी पवंदी गौर मूंखे सभु ख़बर आहे इहो असां अखियुनि सां ॾिसूं पिया हिकिड़े कालू खां शिकस्त कई ते पहुता आहियो ऐं पाण खे शींहं था समुझायो तव्हांखे ॿुधी वञणु खपे तैयब खान असां हाणे ॾिसूं था असांजा दुश्मन कीअं नथो हवाले करे तैयब खान हाणे तूं ॾाढो पस्ते में अचो न हलूं भोतार ही हारी कोट वारा पंहिंजे पीछी पइजी विया आहिनि ये बात करा छड़ा छा कंदा अरे कोई कमकार नहीं कर मैं दे वेठो हां देखो तो वेठो ठीक आहे भोतार हुकुम क्यों रहे से हेलो कुछ तो संगलानो है हुकुम क्यों रहे से तवा जे लाइ हिन काल जो सिर भी हाजिर आहे न रहे से न हिन कम जे लाइ मूंखे न चओ हिन कम जे लाइ तव्हांखे अदा तेज़ा न दलाल पवंदो हालो मूंखे सभु ख़बर आहे जेका ॻाल्हि तूं कने उन ॻाल्हि खां तेरा इनकार न कंदो रेस अदो तेरा कोई इनकार न कंदो पर ही खून जा मसला आहिनि त पोइ ठीकु आहे ॻाल्हि ठीकु आहे तेज़ाब तुंहिंजे भाउ जा कातिल अञा ताईं ज़िंदा आहिनि हाँ कमदार जिंदा आहिनि सिर्फ़ टीजे ताईं जॾहिं बि मुंहिंजे भाउ जो टीजो गुज़रंदो पोइ उन्हनि जा टीजा शुरू थींदा उन्हनि जा तेज़ाब कमदार कादी कूड़ ॻाल्हाई कोन मां तोखे दुश्मननि जी हर ख़बर ॾींदो रहियोसि पोइ बि तो अखियूं पूरे छॾियूं हुयूं सिर्फ़ अदा वारिस जो टीजो गुज़रण ॾे कमदार काज़ी पोइ तोखे अहिड़ो तो सबक़ सेखारींदुसि जो ज़िंदगी भर यादि रखंदे ज़िंदगी भर निकिरण जी कर कमदार काज़ी तेज़ाब जे अखियुनि में इंतकाम जी बाहि थी नज़र अचे हा बाहि थी नज़र अचे यार वाल मुल्क जाने छापे थे कोर्ट में उतार मूले वारा
तेज़ाब जे भाव वारिस खे सफ़ा पूरो करे छॾियो। कमदार ॾाढो ग़लति। उतार हिननि में कूड़ ॾी वधी थी वञे थी। हाणे हिननि जो मिड़ई फ़ैसिलो कराइणो पवंदो। कमदार अलाह भलाई कंदो, इंशाअल्लाह कोशिशि कयूं था। ईअं नथो थी सघे, हाणे मूंखे हितां कंहिं न कंहिं बहाने सां निकिरी वञिणो पवंदो। अदा वारिस बि मरी वियो, हाणे अदा तेज़ाब अकेलो थी वियो आहे। यार तेज़ाब वारिस जे मरण जो ॾाढो ॾुख थियो। तेज़ाब कालू न नथो ॾिचो भला। अदा कालू बि हिते आहे, कालू बि अची वेंदो। सुको ये निभा को कमदार काले मरी वियो आहे। वैसे निभा खे यादि कये हुए अचे पियो। उतार बंदो हाज़िर आहे, छो त कमदार कादी कूड़ ॻाल्हाए ई कोन। कमदार काले मरी वए। रईस कुल मिले के कॾहिं ॾियण वियोसि। कमदार गाड़ी कर तो पोइ तेज़ाब दे हलूं। रईस तेज़ाब ते हलो था, छा तेज़ाब अवां जी इज़त कंदो? कमदार मूंखे उमेद आहे तेज़ाब मुंहिंजी इज़त बिल्कुलु कंदो। उतार मूंखे नथो लॻे को तेज़ाब पंहिंजे तॾे जो मान रखंदो। बस कमदार बस, पंहिंजी बकवास पाण रख, अच हलो। ऐं हा उते तोखे ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं हा सिको तूं हिते रह। अचो रेस अचो अचो। अरे आए रेस जो रेस तव्हां तकलीफ़ छो कई? तव्हां न्याको कयो आहे, मां हवेली ते अचां। तेज़ाब कम ई अहिड़ो ख़ासि हुयो जंहिंजे करे मूंखे पाण खे अचणो पइजी वियो। हुकुम कयो रेस, कहिड़ो कमु आहे? तेज़ाब मां चाहियां थो तुंहिंजे ऐं गोर जे विच में ठा थी वञे, ये दुश्मनी ते ख़तम थी वञे। न रेस न, हाणे बलांद थींदो बलांद। रेस अञा मुंहिंजे भाउ वारिस जो कफ़न ई मेरो न थियो, तव्हां वरी ठा जूं ॻाल्हियूं पिया कयो। तेज़ाब खान थधो थी रईस तोखे तॾे ते आयो आहे, उनजो तोखे मान रखणो आहे। कमदार रेस जी इज़त मूं वटि आहे, पर रेस धुर बणिजी आयो आहे, धुर। तेज़ाब मां अमन ख़ातिर आयो आहियां, धुर बणिजी न आयो आहियां। रेस जेसि ताईं मां पंहिंजे कुंदर भाउ जो प्लान न वठंदुसि तेसि ताईं ठा कोन कंदुसि। तेज़ाब जे फ़ैसिलो न थियो त कूड़ ॾी वधी वेंदी तव्हांजी। बस कर चमचा खे चाहे जा। तेज़ाब मां सम्झी वियुमि तूं पंहिंजे तदे जो मान न रखियो आहे। अच कमदार खून थियनि त थियनि ॾियनि।
उथी मथे मोर उथी। मोर जे कॾहिं ज़िंदा रहणु चाहीं थो त ॿुधा गोर किथे आहे। मोर सुठो ई वीजी ॿुधा गोर किथे आहे। कानू भले मारे छॾ, मां न ॿुधाईंदुसि। अरे ॿुधाईंदा त तुंहिंजा वॾा बि। बस गोहर इहो कॾहिं बि न साजा कोई तेज़ाब तोखे मां खुलो कॾहिं बि न अॼुकल्ह तुझो खेल खत्म है। तैयब खान गाड़ी तैयार है। ठीक है डीएम खान तो हलूं। बेस वॾा असां खे छोरो छिनो करे न छॾे वञो। छोरो छिनो करे न छॾे वञो। उठ कमदार बाबू। बेस बाबा तू जादू पई वञो रे बाबा। ई सजो घोट यतीम थी वेंदो। रेस वदा ता निवेदन का पो तेजाब खान निदर के नहीं कर मारी दो, निदर के नहीं कर सिको तेजाब के बेरो या मारी दो। का कमदार मुझे वने का पो के भी गोठ वाले के दुख न पहुंचे मुझे आदिम। हलो मां चवां तो हाली घर हलूं पोइ गोड़ ऐं नूरे खे ॾिसंदासीं। मां चवां थो पंहिंजी ज़मीन जा चकर ॾींदे पोइ घर था हलूं ऐं जेको विच में आयो उनखे पूरो करे हलंदासीं। ठीकु आहे कालो पोइ ईअं ई सही आहे अच त हलूं। तू छा समझो तू तेजाब का भजी ने तेजाब सुठो इनी में थई त मूंखे मारियो। अरे तोखे मारो तो पवंदो।
गोरे यो तो कुत्ते वाले चक्कर वाले तेजाबे कालू 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 तू ईअं मूंखे अकेलो छॾे हलियो बि न कालू कालू यार वारिस बि छॾे वियो तूं बि छॾी वञी थो कालू तूं बि छॾी वञी थो कालू नवीन दुनिया वारो जेको हिंद सिंध मर्द कंदो उन्हीं जो अशर इनको जे खानदान जरो थींदो जीअं कोर जो भी बच्चो न है बच्चो जीअं भी उन्हें जो तेज़ाब बच्चो मारींदो छो जन सिंध मर्द जे मथां तेज़ाब कॾहिं बि रियाद न कंदो तू तो खुश थो रही सोहना मुझो हिते हाल ॾिठो थी केॾो तो नेरुनो आहियां कॾहिं मूंखां बि पुछो थी तू तो खुश थो रही सोहना मुझो हिते हाल ॾिठो थी केॾो तो नेरुनो आहियां कॾहिं मूंखां बि पुछो थी ही दर्द